शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल बाद IG सिंध पारां जोड़ियल जाच कमेटी सखर पहुची जाच शुरू करे ॾिनी आहे। जाच कमेटी जे सरबराह DIG तनवीर आलम ओडो, SSP सखर सिंगार मलिक, SSP खैरपुर रूरल खोसो, SP CTD सखर कुदुस कलवड़ ऐं ॿियनि पंहिंजी टीम सां गॾु पहुची करे वाक़े वारनि जो तफ़सीली जाइज़ो वठण बाद SSP ऑफिस सखर में गॾिजाणी कई। उन ॾिस में जाच कमेटी जे सरबराह DIG तनवीर आलम ओडो ॻाल्हाईंदे चयो त जान मोहम्मद महर जो क़त्ल इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो आहे। क़त्ल जी जाच मुख़्तलिफ़ ज़ावियनि सां करे रहिया आहियूं। हिन वक़्त ताईं कयल जाच जो पिणु मुआइनो कयो आहे। होॾां सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट, सखर प्रेस क्लब, पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे वफ़द लाला असद पठान जी अॻुवाणी में जाच कमेटी जे सरबराह तनवीर आलम ओडो सां मुलाक़ात कई। रिपोर्टर कामरान शेख, इबरत न्यूज़, सखर।